कंबर जे ॻोठ अलाह रखियो जूणियो में प्लाट जे मालिकी तां मारिजी वियल ॿिनि ॼणनि जे क़त्ल केस में ॼाणायल जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ मक़तूल जे वारसनि ऐं ॻोठाणनि 5 ॾींहं ट्रैक्टर ट्रालियुनि ते चढ़ी कंबर लाड़काणो बाईपास ते टायरनि खे बाहियूं ॾेई धरणो हणी रोड बंदि करे छॾियो, जंहिं सबबि ट्रैफ़िक मुअतल थी वई। गाॾियुनि जूं क़तारूं बीहजी वयूं। उन मौक़े ते मुज़ाहिरीन जी अॻुवाणी कंदड़नि वाहिद भाई कल्होड़ो, अरशद, अब्दुरऊफ़ वसीम मीडिया खे ॿुधायो त 2 साल अॻु प्लाट जी मालिकी तां जूने जा बिरादरी जे हथियारबंदनि रज़ा मोहम्मद ऐं अब्दुरहीम कल्होड़ो खे गोलियूं हणी क़त्ल कयो। वाक़िए जो केस हद जे दोस्तली बंगला थाणे ते दाख़िल करायो। पुलिस हिन वक़्त ताईं मुख्य जवाबदारनि खे गिरफ़्तार न कयो आहे। 62 जवाबदार मौतमार धमकियूं ॾेई हीसाए रहिया आहिनि, जॾहिं त 5 ॾींहंनि खां एहतिजाज करे रहिया आहियूं। कंबर एसएसपी सां काफ़ी दफ़ा मिली दाहियोसीं, DIG पुलिस खे दरख़्वास्तूं कयूं, पर अख़्तियारनि जे कननि ते जूं न थी चुरे ऐं को बि तदारक न कयो आहे। हिननि सूबाई घरू वज़ीर IG पुलिस सिंध खे अपील कई त मुख्य जवाबदारनि खे गिरफ़्तार कराए इंसाफ़ कयो वञे, ॿी सूरत में एहतिजाज जारी रखियो वेंदो। कैमरामैन शोएब अहमद खोसो सां गॾु मोहम्मद मिट्टल, कोशिश डिजिटल, कंबर।